बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। एन एग्ज़ाम अकेडमी में तव्हांखे भलीकार चवां थो। मां जानूर सुमरो। अॼु जो पंहिंजो लेक्चर आहे हेल्थ इज़ वेल्थ। अॼु पंहिंजो जेको टॉपिक आहे हेल्थ इज़ वेल्थ जो टॉपिक आहे ऐं तक़रीबन 6 टॉपिक पोइते 6 एसे पोइते पढ़ी चुका आहियूं। हर रोज़ जी बेसिक ते असांजो हिकु एसे हूंदो आहे ऐं उमेदु कयां थो जेके बि मूं एसे लिखिया आहिनि त उन्हनि मां बेसिकली तव्हां खां कोई न को माना हिक खां पुछी सघनि था, छो जो मूं जेके एसे लिखिया आहिनि उन्हनि जा अहिड़ा त माना बहितरीनु टॉपिक आहिनि ऐं उहे ई इंशाअल्लाह अल्लाह में उमेदु कयां थो तव्हां खां उन खां ॿाहिरि टॉपिक न ईंदा। बहरहाल हिन एसे स्टार्ट थियण खां पहिरीं जिन महिल चैनल सब्सक्राइब न आहे को सब्सक्राइब कनि, कमेंट्स शेयर लाइक ज़रूरु कनि जीअं असांखे उन्हनि जी ख़ुशीअ जी उन्हनि जे मतिलबु व्यूज़ जी ख़बर पई सघे। थैंक यू वेरी मच। ठीकु आहे, अचूं था पाण पंहिंजे टॉपिक जी तरफ़। हेल्थ इज़ वेल्थ। असां जॾहिं 10वीं क्लास में सबक़ु आहे 10वीं क्लास जो इंग्लिश जो, त हेल्थ इज़ वेल्थ, सिहत आहे दौलत। इंसानु तंदुरुस्त आहे त उहो अमीर आहे, उहो दौलतमंद आहे। ठीकु आहे न। हिकु इंसानु नंढो आहे टुंडो आहे त उन खां उहा शइ ख़सियो थी वञे। हाणे हिकु इंसान जो उज़बो करोड़ रुपए जो आहे, मतिलबु का क़ीमत कान्हे उनजे लाइ, केतिरो अनेक ई मतिलबु उहा शइ आहे। सो अॼु पाण उन ते पढ़ंदासीं। पंहिंजो टॉपिक आहे हेल्थ इज़ वेल्थ। ठीकु आहे, सिहत आहे दौलत। हेल्थ इज़ वेल्थ। अ फिट बॉडी इज़ वन डेट इज़ डिसाइज फ्री एंड एक्टिव। हिकु सिहत दौलत आहे ऐं हिकु तंदुरुस्त जिस्म, हिकु तंदुरुस्त बॉडी जेकी मतिलबु फ़ैसिलो कंदी आहे एक्टिव थियण जी। देयर आर सेवरल वेज बाय विच वन कैन एक्वायर फिटनेस, अमोंग देम running, swimming, exercising, doing yoga, maintaining a disciplined life, cleanliness, a healthy diet, etc. हिकु इंसानु पंहिंजे जिस्म सां एतिरियूं शयूं करे सघे थो। हू भॼी डुकी करे, तरी करे, एक्सरसाइज़ करे, योगा करे ऐं पंहिंजे पाण जी मतिलबु मेंटेनिंग, पंहिंजे पाण खे बरक़रार रखी करे पंहिंजी ज़िंदगी खे मतिलबु सिहतयाब बणाए सघे थो। प्ले अ साइनिफिकेंट रूल। हेल्थ इज़ सच a luxury that not everyone is granted, easily being unhealthy, paying the doctor, buying medicines, paying for hospital bills, etc. हिकु सेहतमंद जेको इंसानु आहे उहो सेहतमंद इंसानु त तंदुरुस्त हूंदो आहे। जेको हिकु ईअं खणी चइजे हिकु बीमार इंसानु आहे उहो डॉक्टरनि ताईं वञे थो ऐं पंहिंजा पैसा ख़र्चु करे थो ऐं मेडिसन जा बिल, गोरियूं दवाऊं वग़ैरह जा जेके बिल आहिनि उहे बि अदा करे थो ऐं उहो मतिलबु हिकु नुक़सानकार शइ आहे। ठीकु आहे। therefore if you have good health then you can earn your riches। ऐं जेको सिहतयाब आहे उहो पंहिंजा पैसा बचाए करे कमाए सघे थो। टू काइंड्स ऑफ पीपल एग्ज़िस्ट ऑन अर्थ, ऑन हू आर वेरी कॉन्शियस अबाउट देयर हेल्थ एंड वर्क हार्ड टू कीप इट फिट एंड द अदर्स आर द बेसिक कोच potatoes who are lazier than a sloth। अच्छा, हिकु दुनिया में हीअ चवे थो दुनिया में ॿिनि क़िस्मनि जा माण्हू हूंदा आहिनि। हिकु उहो माण्हू हूंदो आहे जेको सख़्तु महिनत करे पंहिंजी सिहत खे तंदुरुस्त बणाए थो ऐं ॿिया बि खोड़ सारा मतिलबु पंहिंजे जिस्म खे फिट बणाए थो, पंहिंजे पाण खे फिट बणाए थो ऐं बेसिकली उहे जेके बुनियादी शयूं आहिनि उहो करे थो। ऐं हिकु ॿियो अहिड़ो हूंदो आहे जेको आलू ऐं ईअं खणी चइजे सुस्त में सुस्त इंसानु हूंदो आहे ऐं उहो बि हूंदो आहे जेको सुस्त ऐं वरी सुस्त में सुस्त हूंदो आहे। सो इहे ॿ शयूं आहिनि। सिहत लाइ का बि मतिलबु कॉम्प्रोमाइज़ न कबी आहे। उहे मतिलबु ईअं खणी चइजे त उहो सिहतयाब रहनि ऐं पंहिंजे पाण ते इहे शयूं रनिंग थी वई, भॼण थी वियो या प्ले थी वई, गेम वग़ैरह खेॾणु। ठीकु आहे। त हाणे पाण वरी सिंधी जे पासे खे ॾिसूं था। सिंधी जे पासे खे वरी ॾिसंदासीं। सिहत आहे दौलत। सिहत दौलत आहे हिकु उहो तंदुरुस्त उहो जिस्म आहे जेको बीमारी खां पाक ऐं सरगर्मी हुजे। अहिड़ा केतिरा ई तरीक़ा आहिनि जिन ज़रिए इंसानु फिटनेस हासिलु करे सघे थो। उन्हनि में डोड़णु, तरणु, वर्जिश करणु, योगा करणु,
ऐं नज़म व ज़ब्त वारी ज़िंदगीअ खे बरक़रार रखणु, सफ़ाई सुथराई, सेहतमंद ग़िज़ा वग़ैरह अहम किरदारु अदा कनि था। सिहत हिकु अहिड़ी आसाइश आहे जेका हर कंहिं खे आसानी सां नथी मिले। गैर सेहतमंद हुजण सां डॉक्टर खे अदा करणु, दवाऊं ख़रीद करणु, इस्पताल जे बिलनि जी अदायगी वग़ैरह लाइ ख़ुदि ब ख़ुदि तव्हां जा पैसा ख़तमु थी वेंदा। तंहिं करे जेकॾहिं तव्हां जी सिहत सुठी आहे त पोइ तव्हां पंहिंजो माल कमाए सघो था या दौलत कमाए सघो था, पैसा कमाए सघो था। धरतीअ ते ॿिनि क़िस्मनि जा माण्हू रहनि था जेके पंहिंजी सिहत जे बारे में ॾाढा बाशऊर आहिनि ऐं उन्हनि खे ठीकु रखण लाइ सख़्तु महिनत कनि था, ऐं ॿिया बुनियादी डगा आलू आहिनि जेके सुस्त खां सुस्त आहिनि। ठीकु आहे, अॼु जो पंहिंजो लेक्चर इन्हनि शयुनि ते हुयो। मिलंदासीं कंहिं वरी नई वीडियो में, तेसिताईं असांखे इजाज़त। थैंक यू वेरी मच। अल्लाह निगहबान।